पियन सलेमानी हुते दूधपती आहिनि या नाहिनि लानती मूंखे ॿुधायो अॼु महर चवे मूंखे ॿुधायो महर चवे उमिरि 70 खां चढ़ी तब मिल के लखे चंबड़ियल कांचन बधन कायदे सां अगठ में लड़कियल दंद ॾाठूं थियूं ख़तम पिचूं अखि पयल अखि न ॾिसे गोॾे खे उबती पाए चपल ज़मीनुनि ते हिननि जा कब्ज़ा हुया हे ॾिसी तो आहे खारा बरादरी जा माण्हू ॿुधाए था वञनि कुरान में लिखियल अल्लाह संदो हुकुम अल्लाह संदे हुकुम ते न अबो करे अमल इन्ही जे करे असां हिन खे मारियो आहे हे वाक़ियो हिकु अफ़सोसनाक वाक़ियो आहे ये अफ़सोसनाक वाक़ियो आहे जेको टे ॼणा क़त्ल जेको कोर्ट में अंदरि कोर्ट जो दर आहे हमलो कयो आहे छाते हमलो तव्हांखे भाऊ तव्हां न गॾु टे ॼणा होॾे कोर्ट में अंदर पुलिस जवाबदार जेके आहिनि गिरफ़्तार करे पुलिस ओॾी महिल ई जवाबदारनि खे हथु ॼारायो आहे जवाबदार हिननि खां पका हे टे पिस्टल आहिनि माण्हू मेरठ कोर्ट में अंदरि सरियाम मेरठ कोर्ट में हमलो थियो आहे पुलिस वारो ज़ख़्मी आहे यार माण्हू खणे यार पुलिस वारो ज़ख़्मी आहे माण्हू खणो जल्दी कयो सभा माण्हू सीरियस आहे पुलिस वारो उते माण्हू खे बि वञी मारियो अथनि ॿ त हिननि जी तारीख़ जे अंदरि जीअं हिन छा त हिन खे हिते मारियो अथनि जेके जवाबदार बि हिननि खे मारे पाण हथु ॾिनो आहे त असां इहे मारिया न असां कानपुर एडवोकेट आयो ऐं मेयर बार जा सदर बि थी रहिया आहियो हीउ हेॾो वॾो वाक़ियो हिकिड़ो कोर्ट में छो आहे इन ते तव्हांजो छा चवणु आहे कानून जी नाइली न आहे असांजो सीनियर एडवोकेट साहब भी मौजूद है असीं उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं कलोड़ा साहब जेको हेॾो वॾो एक्सीडेंट थियो आहे हिते कोर्ट में टे माण्हू जेके आहिनि क़त्ल शान हिकिड़ो पुलिस वारो सीरियस आहे जेके हाणे पुलिस हमलो खणाए वियो आहे ऐं उन्हनि हरमा जी मारे वरी उन्हनि उते ई हथु ॾिनो आहे ऐं उन्हनि पिस्तल बि ॾिना आहिनि असांजे टे पिस्तल असांजो ज़मीन ते मसइलो हुयो हिन बारे में तव्हां छा चवंदो कानून जी कमज़ोरी आहे या कोर्ट जी तोहिन त हूअं ई थी वई ॿियो त कुझु थींदो कोन्हे एॾी वॾी कोर्ट जी तोहिन ऐं पुलिस हूंदी छॾे हेॾो वॾो एक्सीडेंट तमामु कमज़ोर आहे ऐं कमज़ोरी जी इहा इंतिहा आहे त ॿाहिरां माण्हू हथियारनि सां अचनि था एतिरी सिक्योरिटी आहे पघारूं गवर्नमेंट ॾिए थी उन्हनि ईअं हथियार ॾिना आहिनि ऐं जॾहिं फायरिंग कई अथनि त असांजो जज साहिबु जेको ओपन कोर्ट में वेठो हो उहो भॼी वियो आहे कोर्ट मां भॼी वियो आहे ऐं वकीलनि छा कयो आहे जो उते बेंच में हेठि सुम्ही पिया आहिनि अहिड़ी दहशत वकील हेठि सुम्ही पियो आहे जज साहिबु पंहिंजी चेंबर में भॼी वञे इहा हद आहे हाणे हद दर्जे जो इंसीडेंट आहे ऐं हिननि जेके पकड़िया आहिनि उन्हनि खां मां पुछियो तव्हां केरु आहियो ऐं छा मसइलो हो ऐं कीअं तव्हांखे सॼो उन्हनि चयो त असां उन्हनि जो असां पलांद में आया आहियूं असां आराम सां हथियार अंदरि खणी आया आहियूं आराम सां फाइटिंग ऐं असां चाहियूं था त आराम सां निकिरी पए सघियासीं पर असां पाण वॉलंटियर असांखे माण्हू मारियो मारियो आहे असल में कानून जी धजी हुई ऐं असां पाण खे सिक्योर ऐं जॾहिं असां हिकिड़े केस में
कभी थोड़ी ये फील करे असां उन्हनि जा दुश्मन आहियूं त असां पाण खे इन ई सिक्योरिटी आहे उन सिक्योरिटी सां पाण खे सिक्योर सम्झंदा आहियूं पर सिक्योरिटी एॾी कमज़ोर हुजे त को वकील बि सिक्योर कोन्हे को जज बि सिक्योर कोन्हे ऐं कानून तमामु कमज़ोर थो लॻे ऐं हद तव्हां ॿुधियो मोहम्मद अली कानून साहब साईं इम्तियाज़ अली पंवर साहब तव्हां मेयर मुमताज़ अली पंवर साहब तव्हां मेयर ॿार जा जनरल सेक्रेटरी आहियो ऐं हीअ जेको अफ़सोसनाक जो हेॾो वॾो एक्सीडेंट थियो आहे जेके 3 माण्हू क़तलु थी विया आहिनि हिकिड़ो पुलिस वारो क़तलु थियो आहे हिन खे तव्हां छा था सम्झो पाकिस्तान में थ्रेट हुयो त अदालत में हमला थींदा ऐं उहा हिननि खे ख़बर हुई हिननि का बि सेफ्टी न कई आहे हमला साहिब जी ॻाल्हि कराई आहे उहे हिसाब अचे थो हिन मामले जी जेसिताईं इंक्वायरी मुकमल न थी नूर चतरी साहब तव्हां पाण असांखे पेशी सॾु थियो असीं जीअं ई अंदरि पहुतासीं चेंबर में त जज साहब इहो फेरिंग थी त जज साहब बि पाण भॻो हले वियो वरी चेंबर में लिखियो वकील जेके लिखिया त हेॾो वॾो वाक़ियो जेको आहे त हिकिड़ो जज साहब बि जेको पंहिंजे कोर्ट में महफ़ूज़ न अलाह पनाह जे हिते जे हिननि जो त पंहिंजो ज़ाती इख़्तिलाफ़ पर के ॿियनि माण्हुनि खे गोलियूं लॻियूं आहिनि केॾो वाक़ियो साहब सभी के लिए पाना अंदर जो सब के सुविधा अच्छा आर्गुमेंट के रखो भारत या बिल्डिंग में जाके सॼो जेको वज़न आहे सॼो सिक्योरिटी आहे ऐं हिननि खे अॻु में रेड अलर्ट हुयो माण्हू बि शायदि पता विया आहिनि माण्हू पता न आहिनि उन माण्हू मां पाण चवंदा असां पाण हथ ॾिनो आहे निकिरी वञूं था निकिरी वञूं पाकिस्तान में जुडिशरी अंदर जुडिशरी में बिल्डिंग में अंदर अची करे गेट तां कीअं आयो लाज़मी आहे सिक्योरिटी बि हूंदी उन्हनि चेक न कयो हूंदो लाज़मी आहे अंदर माण्हू अची विया असां वटि तमामु घणो आहे ॿाहिरियूं गाॾियूं अचनि थियूं प्राइवेट गाॾियूं अचनि थियूं बाइकूं अचनि थियूं जेको असर रसूल वारो माण्हू आहे उहो क्रॉस करे हलियो थो वञे या सॼी नाल या पुलिस या जंहिं सिक्योरिटी हिननि सही प्रोवाइड न कई असां आला इदारनि सां असांखे फुल सिक्योरिटी प्रोवाइड कई वञे चओ तरफ़ कोर्ट जे बिल्डिंग में जेकॾहिं हीअ हाल थियो असां ओपन कोर्ट में जज साहब चेंबर में वेठा आहिनि ऐं टे मांडल जेको चवंदा आहिनि हेॾा वॾा छा आहिनि पुलिस हूंदे सूंदे इहा कानून न आहे पुलिस जी आहे कानून जी न आहे पुलिस वारा जी त किथे न आहे जेको इंसाफ में देर था कनि ऐं हाज़िरियूं हलनि साहिबान अंदर वेठा हुया असीं पाण हुन ओपन कोर्ट में आर्ग्यूमेंट करे रहिया हुआसीं हेॾा फायरिंग थी वई पुलिस जी नाली आहे असीं आला इदारनि खां आजी साहब खां DIG हैदराबाद खां SSP खां इहो मुतालबो करियूं था त फिलफोर हिन जो एक्शन वठो वञे ऐं इन खां मज़ीद इंक्वायरी कई वञे जेके बि हिन में मुलवस आहिनि जेकॾहिं पता आहिनि मज़ीद हिन सां इंक्वायरी कई वञे ऐं पुलिस जेका सिक्योरिटी गेट ते बीहे थी उनखे फुल प्रोवाइड करणी खपे ऐं उनखे सर्च कनि कंहिं माण्हू खे सर्च नथा कनि